बुकेरा शरीफ जे वेझो ॻोठ फ़कीर मोहम्मद बुरफत जे रहवासी रबनवाज़ बुरफत दाईंदे चयो आहे त मुंहिंजी भेण जेका गुज़िरियल 15 सालनि खां बेवा आहे, जंहिंजा 2 पुट आहिनि ऐं भेण जी उमिरि 50 साल आहे। ॻोठ फ़कीर मोहम्मद बुरफत जा कुझु बासर दुरियूं रात जे वक़्तु असांजे घर में दाख़िल थी भेण सां ज़ोरी ज़बरदस्ती करण जी कोशिश कई ऐं मुंहिंजी भेण जी ज़बरदस्ती शादी कराइण चाहिनि था, जंहिंमें इनकार करण ते असां मथां सख़्तु तशदुद कयो वियो आहे। हुन वधीक चयो त इलाइक़े जे मोज़िर शख़्सियत खे बासर धुरियुनि जी दाह ॾियण लाइ वञी रहिया हुआसीं त कमाल बुरफत, कारो बुरफत, मोर बुरफत असां सां रस्ते में विढ़िया आहिनि। असांजे मथां सख़्तु तशदुद कयो वियो आहे, जंहिंमें मुंहिंजी बांह टुटी पई आहे ऐं मुंहिंजी भेण ते बि तशदुद करे खणी विया आहिनि। बुकेरा शरीफ थाणे ते पहुची NC दाख़िल कई ऐं हद जी पुलिस बासर खे गिरफ़्तार करण लाइ तयार ई नाहे। हुननि IG सिंध SSP टंडोल हयात खां मुतालबो कयो आहे त मिसमात ज़ैनब के बासरनि खां बाज़ियाब कराए खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं बासरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची